सेंटर कलेक्टर में लॉकडाउन सबब कारोबार मुकम्मल तौर बंद कर दिया है। हमारे साथ सिंध न्यूज़ रिपोर्टर मजीद नादरीन जी पूरी सिंध जी ठिकराटो में मुकम्मल तौर लॉकडाउन कयो है। हिते जेको मार्केटूं आहिनि अज़ीज़ एंड खलील मार्केट, कपड़ा मार्केट, सराफा बाज़ार, मगर बाज़ार तौर मुकम्मल तौर ते मकामी पुलिस SHO मुबारकपुर अब्दुल्ला पिताकी जी अगवाणी में मुकम्मल तौर मार्केटूं तो बंद कयूं वयूं आहिनि, पर हितां जो जेको मज़दूर तबको आहे जेको ॾियाड़ी ते पंहिंजी जेको रोज़ी करे पंहिंजो बचनि जो पेट गुज़रान कंदो, उन जे लाइ तमामु सख़्तु जेको तकलीफ़ जो बाहिस बणिजी वियो आहे लॉकडाउन। नई हिते का गवर्नमेंट जे तरफ़ां कोई बाज़ार लॻाई वई आहे सस्ती, नई को गवर्नमेंट जे तरफ़ां को अहिड़ो पैकेज रिलीफ ॾिनो वियो आहे जेको ठिकराठे ऐं उन जे भर पासे जे अवाम जे लाइ को ख़ुशी आणे ऐं जेको अॻियां रमज़ान शरीफ़ जी ईद अची रही आहे उन जे लाइ हितां जो जेको मज़दूर तबको आहे, अॼु आलमी ॾियारो बि आहे मज़दूर जो, उन जे करे हितां ठिकराठ वासी तमामु सख़्तु परेशान आहिनि ऐं हिननि जेको आहे इहो मुकम्मल लॉकडाउन ख़ुदकुशी तौरु करार ॾेई छॾियो